सिंध हुकूमत जे सकाफ़त सियाहत ऐं नवाज़रात खाते पारां मोहनजोदड़ो ते कोठायल सिंधु तहज़ीब जी लिखत खे पढ़ण वारी आलमी कॉन्फ्रेंस कामयाबीअ सां पुॼाणी ते पहुती। आख़िरी ॾींहुं इख़्तितामी सेशन में आलमनि मोहनजोदड़ो जी लिखत खे पढ़ण बाबति कयल कोशिशनि खे साराहियो ऐं हुन ॾिस में मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं पिणु पेश कयूं। कॉन्फ्रेंस में ॾहीं ऐं परॾेही मारनि तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त सिंधु तहज़ीब जी लिखत पढ़ण लाइ साइंसी बुनियादनि ते जदीद ऐं डिघी तहक़ीक़ कई वञे। मोहनजोदड़ो ते रिसोर्स सेंटर क़ाइमु कयो वञे ऐं उतां मिलियल क़दीम शयुनि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ कयो वञे, जंहिंखे किताबी शिकल ॾेई जदीद नमूने डेटा ठाहियो वञे। मोहनजोदड़ो टेक्निकल कंसल्टेटिव कमेटी जे चेयरमैन डॉक्टर कलीमुल्लाह लाशारी कॉन्फ्रेंस जी पुॼाणीअ वारी वेहक खे ख़िताब कंदे चयो त माहिरनि राय ॾिनी आहे त हुकूमत कोशिश करे सार्क तंज़ीम में शामिल मुल्कनि खां ॼाण वठे। उन खां सवाइ ओमान, अमेरिका, इटली ऐं ॿियनि मुल्कनि जे यूनिवर्सिटियुनि खां मालूमात वरिती वञे। हिन चयो त माहिरनि इहा तजवीज़ ॾिनी आहे त मुल्क जे यूनिवर्सिटियुनि में आर्कियोलॉजी शोबे में पढ़ंदड़ शागिर्दनि खे रोज़गार जा मौक़ा मुहैया कया वञनि, छो त आर्कियोलॉजी शोबे में पढ़ंदड़ शागिर्दनि जो तइदादु ॾींहों ॾींहुं घटिजी रहियो आहे। जोनाथन मार्क किनायर ख़िताब कंदे चयो त इंडस स्क्रिप्ट पढ़ण बाबति अञा ताईं का बि अॻु भराई न थी आहे। उन वक़्त जे ॿिनि ॿोलियुनि जी का गॾियल लिखत पढ़ण खां सवाइ उन जो पतो नथो पइजी सघे। हिन चयो त असांखे इहा तहक़ीक़ करणी पवंदी त अॻाटे दौर जा माण्हू कीअं लिखंदा हुआ। सिंधु लिखत जो इस्तेमालु दुनिया जे ॿियनि इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ हो। हिन चयो त मोहनजोदड़ो जी लिकियल आसारनि जी खोटाई कई वञे, जंहिं लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु थियणु घुरिजे। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे जर्मन मार माइकल जॉनसन चयो त मुंहिंजो ख़्वाबु आहे त दुनिया जा माण्हू अज़ीम शहर मोहनजोदड़ो बाबति वधि खां वधि ॼाण हासिलु कनि। हिन चयो त मोहनजोदड़ो दुनिया जो शाहकार ऐं सभिनी खां पुराणो शहर आहे। उन बाबति दुनिया जे माण्हुनि खे घणी ख़बर नाहे। उन लाइ डेटा जी मटा सटा सभिनी धुरियुनि जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। डॉक्टर एंड्रयू फिलिप्स चयो त मोहनजोदड़े जा माण्हू मच्छीअ जे निशान खे वज़न जे माप तौर लाइ इस्तेमालु कंदा हुआ। उन्हनि जे निशाननि ते वधीक तहक़ीक़ करणी पवंदी त जीअं इहा ख़बर पए त सीलुनि ते छा लिखियलु आहे। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी वारी तक़रीब खे जापान जे डॉक्टर क्यूमो कासावा, इटलीअ जे डॉक्टर डेन्स फ्रेंज़, डॉक्टर स्टीफन लॉर्सन, डॉक्टर ग्रेग जेम्सन ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस में सकाफ़त खाते सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, सेक्रेटरी सकाफ़त गुलाम अकबर लगारी शिरकत कंदड़ परॾेही ऐं ॾेही मारनि में शील्डियूं विरायूं, जॾहिं त सकाफ़त खाते पारां इंडस स्क्रिप्ट बाबति छापियल किताब जो महूरत पिणु कयो वियो।